खैरपुर मां ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर भरिसां ॻोठ यार मोहम्मद शीनू जे रहवासी नौजवान पोरियत खलील अहमद शीनू कुंभ ऐं टालपुर वॾा पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मीडिया अॻियां एहतजाज कंदे दाईंदे ॿुधायो त मुझो नालो खलील अहमद शीनो आहे। तव्हां कहिड़े ॻोठ जा रहवासी आहियो? मां ॻोठ यार मोहम्मद शीने जो रहवासी आहियां। जी भाउ, छा मसइलो आहे तव्हां सां? मसइलो इहो आहे त कुंभ ऐं टालपुर वॾा पुलिस मूंखे अॼु चोथों पंजो ॾींहुं मूंखे तंग था वेठा कनि। अच्छा, बेगुनाह बिना जवाब जे? बिना जवाब जे कोई बि ॾोह न आहे, कोई बि माना सबूत न आहे। का एनसी वग़ैरह का फरियाद का? कुछ भी ना, कई फरियाद भी ना है। अच्छा हाँ, बेगुनाह मूंखे तंग करणो। अच्छा, कुंभ ऐं टालपुर वॾा कुंभ पुलिस? ऐं टालपुर वॾा। अच्छा, बिना जवाब जे? बिना जवाब जे। न तव्हांजे मथां एनसी आहे न का फरियाद आहे? एनसी आहे न कुछ भी ना आहे। तव्हां छा कंदा आहियो? मां स्टूडेंट माण्हू आहियां। मां पाण छा नालो चोथों पंजो ॾींहुं खां माना हफ़्तो पहिरियां मां वियो हुअमि छा नालो कराची। जी, हफ़्तो पहिरियां मां कराची वियो त मूंखे अचण खां हिते ॿ ॾींहं खनि थी विया आहिनि। जी, ॿ ॾींहं खनि जीअं थी विया आहिनि त मां इहे हिते ख़बर ॿुधां थो त तव्हांखे पुलिस माना तंग थी वेठी करे हिते अचनि था, माना पुछा था कनि त खलील कहिड़ो मतलब त पुलिस तव्हांजो पीछो पई करे? हा, पुलिस मुंहिंजो पीछो माना छॾे ई कान थी वई। अच्छा, हा, ज़मीन विकाईंदो आहियां मां, पंहिंजे नाना जी ज़मीन विकाईंदो आहियां। अच्छा, नाने जी ज़मीन आहे, मूंखे पंहिंजी ज़मीन आहे। जी, हींअर बि मां छा नालो 8 जरे हिकिड़ी ज़मीन काई आहे। अच्छा, हा, 4 जरे पंहिंजी, ॿी 6 जरे ज़मीन मां काई आहे। अच्छा, ये जेके इल्ज़ाम हणनि पिया, ये इल्ज़ाम कूड़ा आहिनि। इल्ज़ाम अॻु में बि कूड़ा इल्ज़ाम आया अथनि। कोई बि न, कोई बि सबूत न आहे। अच्छा, तव्हां कंहिंखां मुतालबो कंदो इंसाफ़? मां एसपी साहब खां मुतालबो थो कयां, डीआईजी साहब खां मुतालबो थो कयां। अच्छा, हे जी कूड़ियूं जेके ॻाल्हियूं कनि था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।